अस्सलाम वालेकुम। ही टाउन मदई जी ही पीर अली अदर शाह जी मेन घिटी ही जामा मस्जिद मेन मस्जिद जी मेन गेट उन खां पोइ जेको आहे ही क्रॉस कॾो कलाकू टुटल मां तव्हांखे हैरत जी ॻाल्हि ॿुधायां त इन क्रॉस टुटल हूअं ई क्रॉस हेठो असां बार बार टाउन खे दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं, अपीलूं कयूंसीं, पर अलाए छो बसि साईं माना पार्क ठाहींदा, ग्रीन बेल्ट ठाहींदा, पेवर ब्लॉक हणंदा, इहे त सभु कुझु कयो भाऊ, पर हिते आवाम पियो दरपदर ते हिते ज़लील ख़्वार आहे, परेशान आहे ऐं टके जो ख़र्चु आहे। मां त चवां त सभु मामूली क्रास, मां तॾहिं थो चवां न त टाउन ते छड़ी बोदार ऐं सरदार बराजमान हूंदा त ग़रीब माण्हू त भउ खां चई बि नथो सघे। त ॿ टे दफ़ा दर हुजनि माना वार्ड जा मेंबर हुजनि जेके उन्हनि खे कुझु पावर हुजे, अख़्तियार हुजे त को उन्हनि जी माना गिरेबान पकिड़िजे, या मिसाल आहे को ॿियो नोटेबल माण्हुनि जी, को साईं दुर्ममन शाह जी को हालत हुजे त को साईं दुर्ममन शाह बि असांखे को क्रास हणाइण जे बि पोज़ीशन में न आहिनि, त उन्हनि खे चऊं त टाउन वारनि खे चवनि त उहा हिननि खे क्रास हणंदा हाणे कंहिंखे अपील कयूं। हाणे हीउ जेको आहे क्रास टुटो पियो आहे ऐं हिते माना जेको आहे सफ़ाई त बिल्कुलु बि नथी थिए। हे ॾिसो न हितां जेको आहे अब्दुल जब्बार साहिब खे टाउन इंतिज़ामिया खे मुसलसल अपीलां था कयूं, हे पूरो माना नालीअ ते हे बाग़ ठही वियो आहे, ॼण त माना शबर फुटी वई आहे, नाली सॼी ढकिजी वई आहे। हाणे हे जेको आहे त हेॾो पाणी त चलो ठीकु आहे, कहिड़े बि तरीक़े सां मिड़ई पाणी जेको आहे त थोरो घणो अचे थो। हिते क्रास टुटी वञण जे करे मां तव्हांखे ॿुधायां त तकलीफ़ जेका आहे उहा मां हाणे हीउ क्रास जेको आहे मामूली या उहो क्रास न ठहण जे करे जेका तकलीफ़ आहे मां तव्हांखे ॿुधायां, पाणी जेको आहे गंदो पाणी रोड ते निकिरी आयो आहे, नाली पाणीअ सां भरी पई आहे, हे नाली पाणीअ सां फुल लॻी पई आहे, वही कोन थी, माना इहो पाणी हितां ओवर क्रॉस करे ऐं निकिरे थो पियो। मां ॿ टे दफ़ा जेको आहे उहो रिक्वेस्ट कई आहे, ॾिसो न हे ॿाहिरां तव्हां ॾिसो हे सेक सिमी आयो आहे, माना नालियुनि जो पाणी सेक जेको आहे पूरी तरह ईअं ई माना घरनि ते बि तो पूरी तरह हे जेको आहे सेक लॻी वियो आहे, नालीअ जो भरियल आहे हुनजे करे ज़मीन मां अंदरां पाणी निकितो थो अचे, ईअं ई माना नाली भरिजी वञण जे करे ही पाणी आख़िर काॾे थो वञे, को उॾरी त कोन वेंदो हूंदो, ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो ज़मीन में अंदरि दीवारूं भिक में आहिनि लॻल, घर आहिनि, उन्हनि जे बुनियादनि खे नुक़सानु थो पए, केॾो पीड़ माना माण्हू मज़बूतीअ सां महिनत करे घर ठाराइनि था ऐं उनखां पोइ इहा जेको आहे मामूली कमु, नंढिड़ो कमु आहे, माना जेकॾहिं घटि में घटि तव्हां क्रास हिकिड़ो मामूली लिखत में दरख़्वास्त ॾेई आया आहियूं यार, हैरत जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, लिखत में ॿ चकर दरख़्वास्त ॾेई आया आहियूं त साईं माना टाउन चेयरमैन साहिब खे जेका दरख़्वास्त ॾिनी थिए त हिकु त क्रास जे हवाले सां, ॿियो हितां जेको आहे त चयोसीं त हीअ गंदगी खणाए ॾियो, हीअ बि बाए चांस हिकिड़ो ट्रैक्टर आयो क़ब्रिस्तान जे हवाले सां हिते पंहिंजो कमु पिया कराइनि त पोइ रिक्वेस्ट कई थी, ऐं हे जेको आहे त हितां ॿियो टी रिक्वेस्ट मां हीअ कई हुअमि त हिते ताईं थोरो तकलीफ़ आहे रस्ते जी, त हिते ॿ टे बोरियूं जेको आहे त सीमेंट अचणु आहे हिनखे थोरो स्लो पढ़ाइजो। हाणे हे नंढड़ा कम माना हिकिड़ी शहरनि जी दिलि वठि बि आहे, शहरी अगरि कोई अंगल कनि था सरकारी बजट आहे, को हुननि जी ज़ाती बि माना न आहे बजट, हिकिड़ो सरकारी बजट आहे, अचे बि असांजे लाइ थी, अवाम जे लाइ थी अचे, ऐं उन्हनि जे लाइ जेकॾहिं को माण्हू शहरी वञे थो दरख़्वास्त खणी वञे ऐं अपील करे रिक्वेस्ट करे हिकिड़ो नंढिड़ो कमु मामूली टके जो कमु आहे, उनखे चेयरमैन रिस्पॉन्स न ॾे, रिस्पेक्ट न ॾे, त इहो सभिनी सां इहो ई असांजो जेको टाउन जो चेयरमैन आहे न सरदार दादा नजफ़ ख़ान कमारियो साहिबु, पोइ उनजो इहो ई माना मुंहिंजे ख़्याल पोइ अलाए कहिड़े हिसाब सां माण्हू कमु उन खां वठनि था, उहो असांखे त ख़बर न आहे। बाक़ी असां त इहा मामूली अपील कई आहे, हिनखे 7-8 महीनो आहे ऐं मुसलसल जेको आहे त अपीलां बि कंदा रहूं था, हिते जेको आहे त जनाज़ा गाह बि ठहनि था साम्हूं, हितां साईं जा त हे जेको क़ब्रिस्तान खे दीवार बि लॻे थी, बाक़ी हिते टके जो कमु माना नथो थिए हे जेको आहे त नालीअ जो पूरो पाणी भरिजी हे माना भित सां वञी लॻो आहे, सॼो सेकिजी वियो आहे, हे नालीअ जी सफ़ाई कंहिं क़िस्म जी नथी, नज़ारो थो करां त अंदरां हे पाणी नार करे थो वहे, नार करे माना हे तव्हांखे नज़र या मां तव्हांखे ॾेखारियां, हे नार करे पाणी जेको आहे त हितां वहे थो, हे नालीअ जो गंदो पाणी अंदरां घर में दाख़िल थियो आहे, अंदरि जेको आहे त घर में दुॿो ठहियो पियो आहे, इहा सूरत हाल लॻी पई आहे। जॾहिं क़ब्रिस्तान जो कमु हले पियो त हिते मुंशी जेको आहे उहो सलीम मीराणी साहिबु, उनखे मां 2-3 दफ़ा रिक्वेस्ट कई दादा हे माना नंढिड़ो कमु आहे असांजो हितां, इहो थोरो तव्हां हे मां हितां लारायो बि आहे, हितां केतिरो हिते थोरो रखी राए करे ऐं सिर्फ़ु कलाक जो कमु आहे, हिते 3-4 सीमेंट जो बोरियूं हरायो, थोरो स्लो बि पब्लिक खे तकलीफ़ आहे, को असां बि को करोड़पति न आहियूं, माना जेको असां को बिज़नेसमैन न आहियूं, असांखे नौकरियूं ॾिनियूं अथऊं, टाउन चेयरमैन साहिबु पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे
त गैर क़ानूनी तौर ते बि आर्डर ॾिना आहिनि पंहिंजनि माण्हुनि खे। असांखे त को हिकिड़ो बि आर्डर कोन ॾिनो अथई टाउन में, को अंधो काणू आर्डर ॾियनि का मारिया त पोइ असां खणी पंहिंजे ई ख़र्च ते हितां कमु करायूं आहे, उहो बि न आहे थियल। त घटि में घटि टाउन जो पैसो आहे, सरकारी पैसो आहे, उन मां हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट कयूं था त उहो सलीम चयो दादा मां इहा तव्हांजी रिक्वेस्ट अॻिते टपाई आहे, पोइ हाणे जॾहिं उतां मंज़ूरी मिले, हाणे टके टपे ते जो बि कमु उहे जॾहिं साहब जॾहिं मंज़ूरी ॾींदा, माण्हुनि खे हिमत ई कोन्हे त को पंहिंजे तौर ते बि कंहिं ते को टके टपे से जो को अहसान करे सघनि। सो अदा माना इंतिहाई असांखे तकलीफ़ आहे, ॾुख आहे, माना जेको आहे तो हक़ीक़त में हितां असां हर रमज़ान शरीफ़ जा बाबरकत पाक महीनो आहे, ॾींहं आहिनि, असां हर हे घर आहे मुंहिंजो, हितां गुज़री करे असां मस्जिद में अचूं था, बार बार इहा शइ ॾिसूं था त माना ॾाढी तकलीफ़ थी थिए। आम माण्हू बि हाणे हिते छा थो थिए, किरास टुटो पियो आहे, का गाॾी अचे थी, पोइ उहो हे जेके सिरां मां हाणे कढियूं आहिनि, हे पाणी यको उथली आयो मथां जेको आहे टपी वियो पाणी, मां हिते नमाज़ ते अचां पियो ज़ोर जी नमाज़ ते, हाणे त पोइ वरी मां हिते ॾिठुमि त सिरां हिन में बंदि पियूं, त सिरां कढी मां वञी जेको आहे त पोइ हिनखे थोरो खोलियो आहे, त हाणे जेको आहे जेको का गाॾी अचे थी टपी न सघंदी, ज़ाहिर ॻाल्हि आहे, वरी इहे सिरां खणी उतां या कुझु मिटी विझी इहे सोरे पोरे वरी लटे वरी कनि था, वरी हर बीठा उखेलियूं था। सो हुजे वॾो को प्रोजेक्ट आहे, रुॻो लखनि जो आहे, को हिनजी NIT थींदी, हे थींदो हो थींदो, त पोइ त हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे उहा असां बि चऊं था यार हाणे चेयरमैन साहिबु वीचारो बेक़सूरु हूंदो, पर हे माना हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में जीअं को कंहिंखे फटीक बि लॻी सघे थी, यार हिते लखनि जो कमु थिए थो, माना मुंहिंजो किरोड़नि जो हूंदो जेको आहे त 10-15 किरोड़ जी जेका NIT थी आहे, उन में हर टेंडर जेको आहे त 1 किरोड़ 1.25 किरोड़ जो त हूंदो। हाणे हिते जेको आहे उन मां हिते जेकॾहिं को मुंहिंजे ख़्याल में 10,000 जो कमु आहे, ऐं उहो जेको आहे त फटीक बि लॻी सघे थी, बाक़ी पंहिंजा कमु हूंदनि त पोइ उहो जेको आहे तो हे कराईंदा। हे तव्हां ॾिसो न, हीअ पाणी बि हितां अंदरूं माना क्रॉस कयूं हे निकितो थो वञे, माना हितां नालीअ जी दीवार आहे, जो इहो सूरत हाल आहे, माना असांखे ॾाढी तकलीफ़ आहे।